अजी सावणी जी बरसात जो कराची में जो इम्कान है बुधा यूरोपियन इंडिया में पाना यो भी अलर्ट जारी किया है तो बरसात है वह वध में वध पवन जो इम्कान है। शहरी बोर्ड डिक्लेयर कई वही है। उन गॾो गॾु तव्हांखे ॿुधाईंदो तो शहरी इंतज़ामिया जा कड़ा इन हवाले से जेके उपाउ वरिता विया आहिनि। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं क़यूमाबाद ही नालो आहे जेको महमूदाबाद खां क़यूमाबाद डिफेंस से कनेक्ट थींदो ही ड्रेन थींदो आहे वञी समुंड में। हिन जी सफ़ाई जी सूरत हाल मां तव्हांखे ॾेखारींदो त कैमरामैन खे चवंदुमि हिन जी सफ़ाई थियल आहे जेका ॿुधाई पई मशीनरी बीठी आहे सफ़ाई आहे। हिते इहा सफ़ाई हिन जी थियल आहे। जेको पुठियां बि कचिरो पियो आहे हितां थोरो कचिरो हुनखे साफ़ु करे हीअ जेको मटी जो ढेर आहे इनके इते ही इन नाले में रखियो वियो आहे। ऐं हीअ जेको मिट्टी जो ढेर आहे यकीनी तौर ते जॾहिं हीअ बरसाति जो वधीक पवण जो जेको आहे पाणी जो जेको प्रेशर ईंदो उहो वापसि ई जेको मिट्टी आहे उहा इन नाले में बीहजंदी ऐं चौक थी वेंदो। ज़ाहिरी तौर ते हीअ नालो चौक थियण सबबु थींदो। ईअं हर साल जी आहे जेको बरसाति पवंदी आहे त पोइ हीअ नाला चौक थींदा आहिनि। पोइ गिटियुनि में रोडनि ते ऐं माण्हुनि जे घरनि में बि पाणी बीहजी वेंदो आहे। ऐं सफ़ाई जेका दावा कई वई आहे KMC पारां त असां हर नाले खे साफ़ु कयो आहे। शहर जा ॿिया बि नाला आहिनि जिते पिणु कचरा जो ढेर आहे मुख़्तलिफ़ जेके माण्हुनि पारां सोशल मीडिया ते वीडियोज़ रखी हुयूं आहिनि त उन नालनि जी त इहा हालत आहे त उन ते को पंधु घुमे त उहो पाणी ईअं महसूसु कोन कंदा त को पाणी ते था घुमनि छो जो उहो एतिरो कचिरे में मज़बूत थी वियो आहे त हिकु पुल ठही वई आहे। हिन जेके नाले जी बि सूरत हाल मां तव्हांखे ॾिसमि त हिन जी सफ़ाई जेका आहे उहा तव्हांखे ॾिसां हिकु थोरो पुल वारे हिसे खां थोरी थियल आहे। हितां बि जेका हिन नाले जी सफ़ाई में मिटी खई वई आहे उहा नाले जे कुंड खां ई रखी वई आहे। उनखे इहा थियणु त ईअं खपे त हीअ जेका मिटी आहे उहा कढी वेंदा आहिनि त जीअं नाले सां वधीक पाणी जो फ्लो अचे त उहो रवां थी वञे। हाणे हीअ जेका मटी हिते बरसाणी पई आहे उन नाले में ई पई आहे उहा पाणी ते जॾहिं प्रेशर ईंदो त हीअ वापसि हिन पुल जे हेठां अची वेंदी आहे। हीअ नालो वापसि चौक थी वेंदो। वापसि चौक थियण जे नतीजे में थींदो ईअं त हीअ जेको पाणी आहे उहो नालो जाम थी वेंदो पूरो। पोइ हिते जेका आबादी आहे महमूदाबाद छो जो हीअ नालो शारा फैसल बलोचपुर खां वठी करे महमूदाबाद खां थींदो आज़म बस्ती खां ऐं ॿियनि इलाइक़नि जो जेको पाणी आहे उहो हिन नाले में छोड़ थींदो आहे। ऐं हीअ पाणी हिते जाम थींदो आहे। हर साल बरसाति में मां हिन नाले जे चौक थियण जे करे जेको ॿियो ड्रेनेज जो पाणी आहे क़यूमाबाद जो जेको एरिया आहे छो जो मेन क़यूमाबाद चौरंगी आहे उहा हेठां वारे इलाइक़े में आहे। हिते बरसाति जो इलाही पाणी जमा थी वेंदो आहे जंहिं सबबु शहरी बरसाति वारे ॾियारनि खां पोइ बि 10-15 ॾींहं महीनो तक़रीबन हुन गंदे पाणी मां गुज़रण ते मजबूर थी वेंदा आहिनि। कैमरामैन भाकर सां गॾु आज़ाद मीरानी, सिंध वॉइस, कराची।